जैकब न्यूज़ HD पंहिंजी कामयाबी जो 1 साल मुकम्मल करे वरितो आहे। इन सिलसिले में जैकब न्यूज़ पारां अणथक मेहनत जा 360 ॾींहं वारे सिरे हेठि सालगिरह जी मुख्य तकरीब डिस्ट्रिक्ट काउंसिल जैकबाबा जे मेहरान हॉल में मल्हाई वई। तकरीब जा मेहमान सरदार मंजूर खान पंवर, समाजी अगवान हाजी शेर मोहम्मद मुगैरी, MPA जैकबाबाद मोहम्मद असलम अबड़ो, सैयद खादिम हुसैन शाह, सीनियर वकील राजा रियाज अख्तर, रिटायर्ड जज खैर मोहम्मद सोलंगी, प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट मोहम्मद नवाज सोलंगी, प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब राजा अली सरकी, सीनियर सहाफिन अजहर गुल सरकी, मुकेश कुमार रोपीता, बाबू गुलाम हैदर मक्सी, जुबैर अहमद अबड़ो, रमज़ान अबड़ो, तालीमी माहिर ऐं पेटे अलिफ जे मरकज़ी अगवान इंतज़ार हुसैन छलगरी, सदर शहरी इत्तेहाद मोहम्मद अकरम अबड़ो, अगूणो म्यूनसिपल चेयरमैन आसिफ अली मुगैरी, प्रिंसिपल IBA कम्युनिटी कॉलेज जैकबाबाद महमूद अहमद डूल, प्रेसिडेंट चैम्बर ऑफ कॉमर्स मीर अहमद अली बिरोही, एडवोकेट अब्दुल हमीद गोपांग, एडवोकेट मनसब अली थहीम, एडवोकेट मीर हारून रशीद सूमरो, एडवोकेट अब्दुल हई सूमरो, सरदार गुलाम मुस्तफ़ा खान टामरी, हेडमास्टर हमीदिया हाई स्कूल मुनीर अहमद खोसो, हेडमास्टर अहमद मियाँ सूमरो हाई स्कूल मोहम्मद इस्माइल खोसो, राशिद अली केहर, पीपल्स पार्टी अगवान सूफी मनसब अली शेख, STP ज़िलई सदर अब्दुल सत्तार जागीरानी, मीर गुलाम रब्बानी टामरी, सिराजुद्दीन कट्टो, डिग्री कॉलेज का प्रोफेसर बरकत अली महर, समाजी अगवान जान उठानो ऐं जमियत तलबा इस्लाम जे हमादुल्ला अंसारी समेत शहर जे सियासी समाजी अगवानन, वकीलन ऐं सहाफ़िन शिरकत कई। तकरीब जो आगाज़ कारी इरफान अहमद सरकी तिलावत कलाम पाक सां कयो, जॾहिं त नौजवान नात ख़्वान फरहान सुल्तानी पारां बारगाह रिसालत में नात जो तोहफ़ो पेश कयो वियो। जैकब न्यूज़ जे CEO मोहम्मद असलम गोलो पारां पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे सिंधी टोपी ऐं अजरक जूं सूखड़ियूं पेश कंदे भलीकार कयो वियो। तकरीब में शिरकत कंदड़ मुअज़्ज़िज़ महिमाननि जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जो केक काटे दुआ घुरी ऐं CEO मोहम्मद असलम गोलो, डायरेक्टर न्यूज़ मोहम्मद मूसा चांडियो, न्यूज़ कास्टर आबिद अली मंगरियो, एंकर पर्सन सैयद ज़मीर आलम शाह, रियाज सोरियानी, नैन भट्टी ऐं सलीम असलम गोलो समेत समूरी टीम खे मुबारकूं पेश कयूं। इन मौक़े ते आयल महिमाननि जैकब न्यूज़ बाबति पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया। मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी असांजे जैकबाबाद जो कंहिं ज़माने में नालो ई चेंज पिया कनि, जंहिंमें सभिनी रजिस्ट कयोसीं त जैकबाबाद रहणु खपे, जंहिं पाण खे हिते दफ़नायो आहे उन जे नाले सां ई चैनल आहे। असां दुआ कयूं त हीअ हमेशह कामयाबु आबाद। मां पहिरों त मोहम्मद असलम गोलो साहब खे जैकब न्यूज़ जे साल पूरो थियण जो सालगिरह जी मुबारकबाद ॾियां थो ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि ऐं पंहिंजो जेको आहे ग़रीब मिसकिननि जे हक़नि जे लाइ सोशल मीडिया में अहिड़े क़िस्म जा सुठे नमूने जेको आहे हिननि खे उजागर करणु खपे। पहिरियों त मां जैकब न्यूज़ वारनि खे मुबारकबाद ॾियां थो, उन जी पूरी टीम खे मुबारकबाद ॾियां थो। मूंखे तमामु ख़ुशी थी आहे जेको अॼु पहिरें सालगिरह में एॾो सुठो प्रोग्राम रखियो आहे, सभिनी दोस्तनि खे घुरायो अथऊं ऐं असांजी दुआ आहे त जैकब न्यूज़ जेकी आहे पंहिंजो कामयाबी सां जेको सफ़र पंहिंजो हलाए थी इनखे वॾी कामयाबी मिले। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं मां जैकबाबाद जी पूरी टीम ऐं ख़ासि कर CEO मोहम्मद असलम गोलो खे मुबारकबाद पेश करणु चाहींदो त जिन सॼी टीम सां गॾु वॾी महिनत करे जैकब न्यूज़ खे हिन हिकिड़ो साल कामयाबी सां हलायो आहे ऐं उमेदु कयूं था असांजूं नेक ख़्वाहिशात जैकब न्यूज़ सां गॾु त आईंदा बि हो डबल इनकम बि ट्रिपल चबल वञी तरक़ी करे जैकब न्यूज़। पहिरियों त सभु खां पहिरियों त जैकब न्यूज़ जे पहिरीं सालगिरह ते मां सभु दोस्तनि खे जेकी मुंहिंजी टीम आहे उनखे सभु मुबारकबाद पेश ॾियां थो त हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं तमामु बहितरु जो कमु आहे। मां टे ॾींहं चुका आहिनि में सम्झो न कारकर्दगी बहितरीनु आहे ऐं इनशाला उमेदु आहे त आईंदा बि सुठो हलंदा ऐं इनशाला कामयाबी तरफ़ वेंदा। हीअं लॻे थो त हिकिड़ो बाक़ाइदा वॾो कोई वेल एस्टेब्लिश्ड इदारो आहे, ऑर्गेनाइज़ सिस्टम सां जेको कमु थिए पियो ऐं हिननि सहाफ़ती दुनिया में जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उन सभिनी पहलुअनि ते हिननि कोशिशि कई आहिनि थोरे वक़्त में। ऐं मुंहिंजी बेस्ट विशिज़ आहिनि इदारे जे लाइ साईं मोहम्मद असलम गोलो साहिबनि या उनजी जेकी बि टीम आहे त उहे पंहिंजो जेको आहे सो इन ई माना महिनत सां जेको अॻिते वेंदा। जैकब न्यूज़ जैकबाबाद मां हिकु हलंदड़ बहितरीनु चैनल आहे। उहो चैनल लोकल सतह ते तमामु हिकिड़े असराइतो कमु करे थो। उन खे कामयाबी जो सहरो इन जे करे बि हासिलु थियो आहे त हुन वटि तमामु हिकिड़ी ज़बरदस्त टीम आहे। स्क्रिप्ट राइटर जे हवाले सां, एंकरिंग जे हवाले सां या उन्हनि जो ॿियो जेको टेक्निकल माहौल आहे, टेक्निकल घुर्जूं आहिनि, उन हवाले सां उनजा समूरा पासा हिकिड़ा इंतिहाई सेहतमंद तरीक़े सां कमु करनि पिया ऐं उन्हनि पाण वल्हायो आहे
ऐं हितां जे माण्हुनि जा जेके नंढियूं नंढियूं ख़बरूं जेके नंढड़ा नंढड़ा मसइला घिटियुनि जा महलनि जा ॻोठनि जा उहे मसइला बि उजागर थियनि था जेके शायदि ॿिया क़ौमी चैनल्स ते उहे कोन हलंदा हुआ या उहा कुझु चैनल जी पॉलिसी जे करे बि उहे न हलंदा हुआ त हिन चैनल उन मसइलनि खे बि उजागर कयो आहे ऐं हिन माण्हुनि जी जेका पीड़ाऊं आहिनि असुल मसइला आहिनि उन्हनि खे पधिरो कयो आहे। जसलाणी जेकब न्यूज़ जी टीम ऐं जेकब न्यूज़ जो CEO असलम गोलो साहिबु मुबारकनि जो मुस्तहिक़ आहे। हुन 360 ॾियारा जेके आहिनि हर ॾींहुं कामयाबियूं माणियूं आहिनि ऐं असांजी दुआ आहे त अलाह करे ईंदड़ जेको हीउ ॿियो साल उनजो शुरू थिए थो उन में बि हू विख विख ते कामयाबी माणे। मां इहो ई चवंदुमि त जेको आहे जैकबाद जे मक़ामी हैसियत सां जेकब न्यूज़ जेको रोल अदा कयो आहे हिकिड़े साल में शायदि नेशनल ऐं इंटरनेशनल जेके असांजी मीडिया आहे नेशनल उन बि उहो रोल अदा न करे सघे। जेके असांजे लोकल मसइला आहिनि उहे असां नेशनल लेवल ते या सूबाई लेवल ते असां हल न करे सघिया आहिनि पर पोइ बि जेको आहे छो जो तव्हां ख़बर आहे जेको बि लोकल चैनल हूंदो आहे उनखे मक़ामी लेवल ते वधीक ख़बर हूंदी आहे ऐं उनखे जेके हिन प्रॉब्लम जेके मसइला आहिनि उजागर कया आहिनि ऐं माण्हुनि जा मसइला हल कराया आहिनि पंहिंजी मीडिया जे ज़रूरु मां उन्हनि खे जस पेश कयां थो ऐं मुबारक पेश कयां थो। पहिरीं त आऊं जेकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जे मौक़े ते उनजे CEO साईं मोहम्मद असलम गोलो ऐं उनजी सॼी टीम खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं तमामु मुख़्तसिर अरसे में 1 साल जे अरसे में ऐं अॼु जॾहिं वरी बाबा जी ॿीहर सूरत हाल ख़राबु थींदी वञे पई त उन ई सूरत हाल में 1 साल अॻे जॾहिं जेकब न्यूज़ जो वजूदु पियो हक़ीक़त इहा आहे त हू उन ज़िले जेकाबाद जे केतिरनि मसइलनि खे ऐं अवाम जे उमंगनि खे ऐं लॉकडाउन जी सूरत हाल में जेको परफॉर्म कयो उहो क़ाबिल तारीफ़ आहे ऐं तारीख़ी कमु। ॿियो इहो त जेका उनजी टीम आहे हिकिड़ो त नौजवान टीम आहे ऐं ॿियो सहाफ़त खे हू प्रोफेशनलिज़म तौर ते हुननि अख़्तियार कयो आहे ऐं पंहिंजे शोबे जे अंदरि मुख़्तलिफ़ हवालनि सां न फ़क़ति न्यूज़ जे हवाले सां पर व्यूज़ जे हवाले सां बि उन्हनि जी हिकिड़े क़िस्म जी बहितरीनु ॼाण ऐं उनजो मुतालो थियल आहे। उन करे जॾहिं हू पंहिंजा प्रोग्राम कनि था त उन्हनि जा जेके एंकर पर्सन आहिनि ऐं जेके उन्हनि जा मॉडरेटर आहिनि उन्हनि जी गुफ़्तगू ऐं उन्हनि जो अंदाज़ जेको आहे उहो बिल्कुलु पेशावराना लॻे थो। इहो प्रोफेशनलिज़म जेको आहे ऐं अॼु दुनिया जे अंदरि सभ खां वधीक जेकॾहिं कैरियर काउंसलिंग जी ॻाल्हि हले थी त सहाफ़त वॾे में वॾो कैरियर दुनिया में उहो पेश थी उभरियो आहे। हालांकि जेतिरो वॾो ख़तरनाक कमु बि आहे काफ़ी हवनि सां जेकॾहिं सही सच जी तर्जुमानी करणी पवे थी त इंसानी जान वजूद बि जोखम में पवे थो पर हिन नौजवाननि जेको आहे जंहिं हवाले सां सॼो नेटवर्क फैलायो आहे उहो तमामु शानदार कमु आहे ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं तवक़ करियां थो त हीअ पंहिंजे इन कम खे अञा वधीक नेटवर्क खे वसी कंदा। जेकब न्यूज़ जी पूरी टीम मां सम्झां थो क़ाबिल टीम आहे ऐं जेकबाद में न बल्कि ही पूरी रीजन में अहिड़े क़िस्म जी क़ाबिल टीम मां नथो सम्झां त कोई हूंदी जीअं अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो वेब चैनल हलायो आहे HD न्यूज़ आहे ऐं बर वक़्तु ख़बरूं मिलनि थियूं ऐं तमामु मतिलबु का बि अहिड़े क़िस्म जी जंहिंमें असां सम्झूं त का ब्लैकमेलिंग या अहिड़े क़िस्म जी असांखे नज़र नथी अचे। ऐं ॿियो सभ खां वॾो जेको हिन जो फ़ाइदो इहो थियो त इशूज़ ते डिस्कशन जेका थिए थी पई जेके मुख़्तसिर क़िस्म जा अधु घंटे या 15-20 मिंटनि जा प्रोग्राम थियनि था उन्हनि ते तमामु घणी डिस्कशन जेका थिए थी पई इन सां माण्हुनि खे तमामु घणो हिकिड़ो त इंट्रस्ट वधियो आहे माण्हुनि जो ऐं लोकल इशूज़ ते छो त जेके नेशनल या रीजनल चैनल आहिनि न उहे उन्हनि लोकल इशूज़ खे एतिरो टाइम कोन था ॾियनि। माशाल्लाह तमामु बहितर कारकर्दगी आहे हिन साल में ई पाण खे मनायो आहे जेकब न्यूज़ हर मामले हर मसइले ते तमामु सुठे नमूने सां पंहिंजो मौक़िफ़ रखियो अथऊं ऐं हक़ सच जी आवाज़ बणिया आहिनि ऐं असांखे तमामु जेकबाद वासियुनि खे ख़ुशी आहे त जेकब न्यूज़ जी अॼु सालगिरह बि आहे इन सिलसिले में अॼु मदद कयो वियो आहे। पहिरियों त मां जेकब न्यूज़ जी समूरी टीम खे मुबारकबाद ॾियां थो उन्हनि जी पहिरीं सालगिरह ते ऐं इहो जेकब न्यूज़ जीअं नालो जेकब आहे उन्हनि जेकाबाद जे इन पुइते पयल इलाइक़े में हिकिड़ो तमामु सुठो ट्रेंड माने मीडिया जे हवाले सां इहो जेको आहे तमामु असांखे ख़ुशी थी माने एतिरे थोरे अरसे में तव्हांजी टीम जेकब न्यूज़ जी टीम जे समूरे दोस्तनि एतिरी महिनत कई आहे
त ही चैनल असांजे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ताईं छाइजी वियो आहे। इहा हिकिड़ी महिनत हूंदी आहे, जस्तजू हूंदी आहे, जेकी मां ॿियनि में बि ॾिठी आहे, पर ख़ासि तौरु जेकब न्यूज़ जे समूरे दोस्तनि में हिकु जस्तजू ॾिठी आहे। जीअं सियासी तंज़ीमनि में जस्तजू हूंदी आहे, कारकुननि में, त हू पंहिंजी पार्टी कम ईअं जेकब न्यूज़ इन जी कोशिशि हूंदी आहे त असां न्यूज़ सुठे नमूने न्यूज़ करंट अफेयर्स इन्हनि ते कमु कयूं। ऐं मां ॾिठो आहे जॾहिं बि को जेकाबाद डिस्ट्रिक्ट में को वॾो इशू थियो आहे त सभु खां पहिरियां मां जेकब न्यूज़ जी टीम खे उते ॾिठो त सभु खां पहिरियां पुॼी ऐं सुठी रिपोर्टिंग, सिर्फ़ु रिपोर्ट बि हिकिड़ो हूंदो आहे चैनल्स में सिर्फ़ु ख़बर ॾियणु, साफ़ ई इहो चवंदो आहे त मुंहिंजो कमु ख़बर ॾियणु आहे, पर मां जेकब न्यूज़ जे दोस्तनि खे इहो ॾिठो आहे त हुननि ख़बर खे बाक़ाइदा ईमानदारी सां ॿिन्ही धुरनि जे मौक़ुफ़नि खे हलाए करे हिकिड़ी सुठी रवायत क़ाइमु कई आहे। जीअं त जेकब न्यूज़ जेकबाद में अचण खां पोइ जेकबाद जे माण्हुनि जा अवाम जा जेके मसइला आहिनि उहे उजागर थियणु शुरू थिया आहिनि ऐं जेको आहे त आला ईमान ताईं पहुचनि था। ऐं असां जेको कमु ॾिठो आहे जेकब न्यूज़ जो ॿियनि जे बनिस्बत तमामु परवे सां उहे कमु करे रहिया आहिनि। ऐं अॼु जॾहिं हुनजी सालगिरह आहे त उन में हिकिड़ी ॻाल्हि असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां साफ़ असां वास्तो रखूं था त असांखे थोरी हिकिड़ी ॻाल्हि जी असांखे तकलीफ़ पहुती आहे त जॾहिं असांजे प्रेस जो प्रोग्राम आहे जेके असां सियासी अॻुवान घुरायासीं त उन्हनि खे शायदि असांजे प्रोग्राम में 2 मिंट विहण जो बि टाइम न आहे, जॾहिं इहो ग़लति हिकिड़ो अमल आहे। जॾहिं त कंहिं बि को सियासी प्रोग्राम हूंदो आहे त असांजा साफ़ दोस्त सॼो ॾींहुं फील्ड में उन्हनि जी जेको आहे त रिपोर्टिंग करण जे लाइ बीठ मौजूदु हूंदा आहिनि। जॾहिं त सियासतदान खे असां इज़त ॾेई पंहिंजे प्रोग्राम में घुराऊं था त उहे 5 मिंट बि विहण जे लाइ तयारु न आहिनि, ऐं प्रोग्राम खे अध में छॾे उहे हलिया था वञनि। त इन ते सियासी माण्हुनि खे इहो सोचणु खपे त अगर प्रेस जा दोस्त उन्हनि खे एतिरी अहमियत ॾियनि था त उहे बि असांजे प्रोग्राम खे ओतिरी अहमियत ॾियनि। जैकबाबाद खां अलावा जैकब न्यूज़ जी सालगिरह सिंध बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि कोयटा, गढ़ी हसन, दोदापुर, मटियारी, ठुल, काज़ी अहमद, खैरपुर, सुल्तानकोट, बहादुरपुर, ड्रिगड़ी, पन्नो आकिल, मुबारकपुर, घारो, सोहबतपुर, दरिया खान मरी, बोज़ार वॾा, कंदकोट ऐं बाहू खोसो समेत ॿियनि इलाइक़नि में मल्हाई वई। पहिरें ई साल कामयाबी जूं मंज़िलूं ओरहांगे मीडिया जे उफ़क़ ते चमकंदड़ तारे जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह कोयटा प्रेस क्लब में मल्हाई वई। तक़रीब जा मेहमान ख़ास सदर कोयटा प्रेस क्लब रज़ा रहमान ऐं सदर बलूचिस्तान यूनियन ऑफ जर्नलिस्ट सलमान अशरफ हुआ, जन जैकब न्यूज़ जी सालगिरह जो केक काटियो। इन मौके ते सीनियर सहाफ़ी सलीम शाहिद, आज न्यूज़ जे ब्यूरो चीफ मुजीब अहमद ऐं जनरल सेक्रेटरी बलूचिस्तान यूनियन ऑफ जर्नलिस्ट फतेह शाकिर समेत केतिरनि ई सहाफ़िन शिरकत करे जैकब न्यूज़ जे CEO ऐं सॼी सथ खे कामयाबी सां 1 साल में मुल्क जी कुंड कुड़छ मां अवामी मसइला आला ऐवाननि ताईं पहुचाइण ते मुबारकूं ॾिनियूं ऐं अॻिते बि ईअं ई महिनत सां कमु करण जी उम्मीद ज़ाहिर कई। अणथक महीने जा 360 ॾींहं मुकमल करे कामयाबी सां मुकमल कंदड़ जैकब न्यूज़ जी सालगिरह जो केक कोयटा प्रेस क्लब में सदर प्रेस क्लब रज़ा रहमान ऐं सदर BU जे जनाब सलमान अशरफ ऐं जनरल सेक्रेटरी फतेह शाकिर तरफ़ां कटियो वियो। हिन वक़्तु असां सां सदर प्रेस क्लब रज़ा रहमान साहब मौजूदु आहिनि। अचो त असां उन्हनि खां पुछूं था त जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह ते उहो कीअं महसूस करे रहिया आहिनि। पहले तो मैं कोयटा प्रेस क्लब के तमाम मेम्बरान की तरफ से आपको मुबारकबाद देता हूँ पहली सालगिरह पर, और उम्मीद करता हूँ कि जैकब चैनल जो है वो इसी तरह अनथक मेहनत करके ख़ुसूसन बलूचिस्तान के हवाले से जो बलूचिस्तान के जो मसाइल हैं उनको उजागर करेगा। और आज पहले सालगिरह के हवाले से तो है चीज़ें, लेकिन इसके अलावा जो है उम्मीद यही है कि आगे भी चलकर ये अपना जो है ये चैनल जो है उसकी काविशें रहेंगी, और उम्मीद है कि वो दूसरे चैनल्स की तरह भी इसी तरह बलूचिस्तान के हकूक़ मसाइल और दूसरे अवामी मसाइल को भी उजागर करेगा। जी बिल्कुल, सदर बलूचिस्तान यूनियन ऑफ जर्नलिस्ट सलमान अशरफ भी इन टाइम असां सां मौजूद हैं। अचो तो उन्होंने का पूछूं था पहिरीं सालगिरह ते छा पैगाम ॾियणु चाहिनि था। जी सदर साहब, आप क्या कहेंगे, आज हमारी पहली सालगिरह है, उसके हवाले से आप क्या पैगाम देना चाहेंगे और कैसे देखते हैं हमारे? जी सबसे पहले तो मैं अपनी तरफ से अपनी पूरे मेम्बरान की तरफ से जैकब न्यूज़ को जो है मुबारकबाद देता हूँ। पहली सालगिरह के हवाले से मैं ये कहूँगा कि बलूचिस्तान के हवाले से जो आपका किरदार है, सोशल इश्यूज़ के हवाले से, एजुकेशन, सेहत, सैनिटेशन की जो मसाइल हैं उसको ज़्यादा से ज़्यादा हाईलाइट करें ताकि आवाम की दादरसी हो सके। जिस तरीके से आप अपना किरदार अदा करते रहेंगे मज़ीद इसमें बेहतरी आएगी और लोगों के मसाइल हल होंगे। बहुत शुक्रिया जी।
जी बिल्कुलु तव्हां ॿिन्ही सदरनि जा वीचार ॿुधा उन्हनि जो चवणु आहे त जीअं जेकब न्यूज़ पंहिंजी अणथक महिनत जारी रखियो अचे पियो ईअं ई अगरि महिनत जारी रखी वई त जेकब न्यूज़ हिकु ॾींहुं इंशाल्लाह हिन मीडिया जे उफ़क़ ते चमकंदड़ सितारे वांगुरु वधीक उभरी करे साम्हूं ईंदो। गड़ियसन प्रेस क्लब में जैकब न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गनी खोसो जी मेज़बानी हेठि सालगिरह जी तक़रीब कोठाई वई ऐं केक पिणु काटियो वियो। तक़रीब में JUI जे ज़िलई डेप्यूटी जनरल सेक्रेटरी मुफ्ती अब्दुल शकूर खोसो, क़ौमी अवामी तहरीक अॻवान मोहम्मद हसन खोसो, समाजी अॻवान मीर हसन मीर, प्रेस क्लब के सदर इरफान कंडरानी, मोहम्मद इस्माइल खोसो, नज़ाकत कंडरानी ऐं ॿियनि शिरकत करे केक काटियो। सिंध सतह ते बेहद पज़ीराई माणींदड़ जेकब न्यूज़ पंहिंजे कामयाबी जो 1 साल मुकमिल करे वरितो आहे। उन ई हवाले सां गड़ियसन प्रेस क्लब में जेकब न्यूज़ जे सालगिरह जो केक काटियो पियो वञे। हिन प्रोग्राम में गड़ियसन जा सियासी समाजी अॻवान ऐं सहाफ़ी बिरादरी जेकी आहे शरीक आहे। उन्हनि खां इन बाबति पुछा कंदासीं त उहे जेकब न्यूज़ जे 1 साल कारकर्दगी खे कीअं था ॾिसनि। बेहतरीन कारकर्दगी ते इलाके जे ॿरंदड़ मसइलनि खे हाईलाइट करणु, समाजी मामलात हुजनि, समाजी बुरायूं हुजनि, बदअमनी हुजे, सेहत जा मामलात हुजनि या शहरी मामलात हुजनि, सफ़ाई जा मामलात हुजनि, रोड जा मामलात हुजनि, ड्रेनेज जा मामलात हुजनि या इन समाजी मामलातनि सां गॾोगॾु सियासी इशूज़ हुजनि। असांजे जेकबाबाद खे जेकब न्यूज़ जे शुरू थियण खां पोइ हिकिड़ो वॾो फ़ाइदो पहुतो आहे जो असांजी आवाज़ खे, ग़रीब मज़लूम माण्हुनि जे आवाज़ खे जेकब न्यूज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। जेकब न्यूज़ जे सथ खे मुबारकबाद पेश कयूं था जंहिं ॾुखियनि हालतुनि में जेको आहे हिन चैनल जो कमु स्टार्ट कयो ऐं इंतिहाई कामयाबी सां उन्हनि पंहिंजो हिकिड़ो साल मुकमिल कयो आहे। न सिर्फ़ु इलाक़ाई पर सॼे सिंध सतह ते जेको आहे जेकब न्यूज़ खे तमामु सुठी मोट मिली रही आहे। ऐं इहो वधीक तव्हांखे इहो बि ॿुधायां त जेकब न्यूज़ जो जेको ख़बरनि पढ़ण जो मयार आहे उन में ॿोली जो बि ख़ासि ख़्यालु रखियो वञे थो ऐं ख़ासि करे जा जफ़ाकश रिपोर्टर बि जेके आहिनि उहे सुठो कमु कनि पिया। जेकब न्यूज़ खे साल मुकमल थियण ते सॼी टीम खे जस हुजे जेकी सॼी साल हुन जी कारकिरदगी रही आहे तमामु बहितर रही आहे। असांजे जेकबाबाद जे हवाले सां तव्हां ॾिसो था जेके तरक़ियाती कमनि जे हवाले सां जेके रोड आहिनि, जेके स्कूल आहिनि, जेके अस्पताल आहिनि, जेकी करप्शन थिए थी ऐं वरी जेके हिते क़तल कारोकारी जे हवाले सां क़तल जा वाक़िया थियनि था ऐं जेके हिते इलाही मसइला आहिनि जेकबाबाद जे हवाले सां तमामु जेकबाबाद ज़िलो मां सम्झां थो सॼे सिंध में हिकिड़ो ख़तरनाक ज़िलनि जीअं शुमारु थिए थो ऐं तमामु ॾुखियनि हालतुनि जे हूंदे बि जेकब न्यूज़ जेको सॼी साल जी कारकिरदगी ॾेखारी आहे, जेको कमु कयो आहे ऐं उन कम जे हवाले सां तमामु उनजो सारा जोॻो अमल आहे। जेकब न्यूज़ जेको इलाइक़े जे सतह ते असांजो ही माशाल्लाह ज़बरदस्त हिकु इदारो मीडिया जो क़ाइमु थी चुको आहे ऐं 1 साल में जेका उनखे सॼी सिंध में जेका पज़ीराई मिले पई ऐं जहिड़े खे हवाले सां उन जेके अवामी इशूज़ खे उथिया रहिया आहिनि त उनखे ज़बरदस्त मोट मिले पई ऐं जेको 1 साल में 1 साल जे थोरे अरसे में एॾी माना वॾी कामयाबी जेकब न्यूज़ टीम जे सॼी महिनत जे जेका टीम आहे उनजे महिनतनि जो नतीजो आहे। जेकब न्यूज़ जे सद खे असांजी तरफ़ां मुबारकबाद जंहिं मुख़्तसिर अरसे में तमामु बहितरीनु कमु करे ॾेखारियो। जेको मुकमिल जेके हिन जा रिपोर्टर आहिनि तमामु बहितरीनु रिपोर्टिंग जो कमु करे रहिया आहिनि। जेकब न्यूज़ खे साल पूरो थियो आहे असां उन सद खे मुबारकबाद पेश कयूं था। उन सां गॾोगॾु जेको उन जो कमु आहे पूरे सिंध जे अंदरि जेके रिपोर्टर जेके रखिया आहिनि, हिकु लिखियलु पढ़ियलु रिपोर्टर रखिया आहिनि, उनजो कमु आहे हिकु मयारी कमु आहे ऐं सुठो कमु आहे। उनजी स्क्रीन बि हिकु सुठे तइ ते हली रवानो थी वियो आहे ऐं उहो ग़रीब ऐं आवाम जो आवाज़ एवणनि ते पहुचाए थो। मां दिलि जे गहराइनि सां जेकब न्यूज़ जे सत खे ऐं सभिनी दोस्त भाइरनि खे मुबारकबाद पेश कयां थो। सही जी अवां जेकब न्यूज़ जे सालगिरह तक़रीब में शरीक सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त जेकब न्यूज़ 1 साल जे मुख़्तसिर अरसे में जेके तमामु घणियूं कामयाबियूं उबूर करे चुको आहे। इलाक़ाई मसइला हुजनि, सिंध जा मसइला हुजनि, जीअं रोड जा मसइला आहिनि, जीअं ड्रेनेज जा मसइला आहिनि, सफ़ाई सुथराई जा मसइला आहिनि या स्कूलनि जा जेके तालीम जा मसइला आहिनि या सिहत जा मसइला आहिनि, उन्हनि खे बहितर नमूने सां जेके जेकब न्यूज़ जे स्क्रीन था उहे जेके हाईलाइट थिया आहिनि ऐं जेके इलाइक़े जे जेके मजबूर ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ थी जेकब न्यूज़ उभरियो आहे ऐं हिननि जेकब न्यूज़ जे सथ जे कामयाबी जो पिणु दुआ घुरियो आहे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गड़ियसन।
मटियारी मीडिया हाउस सथ पारां अणथक मेहनत जा 360 ॾींहं वारे सिरे हेठि मटियारी जे कलम धणिन पारां मटियारी मीडिया हाउस से जैकब न्यूज़ जी सालगिरह जी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें जैकब न्यूज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अली फैज़ान ख़ास खैली, मटियारी मीडिया हाउस से सदर रियाज़ हुसैन चांडियो, GM बाबू ख़ास खैली, वकील अहमद मेमण, जुल्फ़िकार मेमण, मज़हर अब्बास ख़ास खैली, जुनेद मेमण, आदिल अली खुश, असदुल्ला मेमण, शब्बीर मलाह, मोहम्मद बख्श खुश, अली फज़ल अब्बास ऐं ॿियनि गॾिजी काटियो। मटियारी मीडिया हाउस सथ जे तरफ़ां अली फैज़ान के मुबारकबाद पेश कयो। सिंध लेवल ते कमु करे रहियो आहे ऐं जेकब न्यूज़ के जेको पहिरीं सालगिरह आहे उहा मुबारकबाद हुजे। जेकब जो न्यूज़ तमामु बहितरीनु कमु पई करे ऐं सिंध जे हर इशूअ खे हाईलाइट पई करे, ख़ासि करे ऐं त माना शुक्रियो अदा कंदुसि मटियारी जे जेको असां रिपोर्टर अली फैज़ान जंहिं मटियारी जे हर इशूअ खे हाईलाइट कयो आहे जेकब न्यूज़ ते। न्यूज़ जे कामयाब साल जे सफ़र ते असांखे वाधायूं ॾियूं था। अॼु संदन जेका आहे पहिरीं सालगिरह आहे, असां जेकब न्यूज़ जी समूरी टीम खे समूरे सथ खे असांजे मटियारी ज़िले जे रिपोर्टर अदा फैज़ान ख़ासि के लिखे बि जेकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जी मुबारक। दोदापुर रेड दाऊ जहानपुर प्रेस क्लब में जैकब न्यूज़ रिपोर्टर बख्शल मुंदराणी जी मेज़बानी हेठि सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिंमें प्रेस क्लब चेयरमैन मोहम्मद हनीफ़ मुंदराणी, अख्तियार मुंदराणी, गुल मोहम्मद, मज़ार कटोहर ऐं ॿियनि शिरकत कई। काज़ी अहमद में कलम धणिन पारां तालका प्रेस क्लब में जैकब न्यूज़ जी सालगिरह जी तकरीब जैकब न्यूज़ जे रिपोर्टर सूफ़ी जावेद अली सियाल जी मेज़बानी हेठि मल्हाई वई, जिते तालका प्रेस क्लब जे सरपरस्त आला ग़ुलाम शब्बीर जतोई, सीनियर सहाफ़ी रजब जतोई, सलीम ख़ास खैली, अशफाक अहमद राजपूत, ग़ुलाम हैदर उन्नड़, मुमताज़ शाह, मुमताज़ हुसैनी, मीर मकबूल अली कीरियो, राजा ठाकुर, ख़ालिद हुसैन चांडियो, जुनैद रावल राजपूत, इम्तियाज़ अली महर, अब्दुल मजीद सियाल ऐं ॿियनि गॾिजी केक काटियो। जैकब न्यूज़ के अॼु साल मुकमल थियण ते सामने पहिरीं सालगिरह कटी आहे। जो जेको रिपोर्टर आहे सूफ़ी जावेद सियाल तमामु बहितरीनु कमु कयो आहे ऐं ग़रीबनि मज़मूननि जो आवाज़ थी रहियो आहे। असां पूरी जैकब न्यूज़ जेको आहे उन पूरी टीम खे माना मुबारकबाद पेश ॾियूं था, जेको काज़ी अहमद पूरे आल पाकिस्तान में माना बहितरीनु कमु रही आहे। न्यूज़ जे पूरी सद खे मां मुबारकबाद पेश कयां थो ऐं सलाम पेश कयां थो उन्हनि जी बहितरीनु कारकर्दगी ऐं पूरे साल जी जुस्तजू और मेहनत के। हम जैकब न्यूज़ को सारा साल की मुबारकबाद पेश करते हैं, जो उसने सारा साल जदोजहद की और आइंदा भी हम उससे उम्मीद रखते हैं कि इंशाल्लाह अच्छा रिस्पॉन्स मिलेगा। ये साल पूरे थियण ते असां पूरी सथ के मुबारकबाद पेश कयूं था ऐं जेको असांजो काज़ीमंज में आहे नुमाइंदो जैकब न्यूज़ जो, इहो तमामु बहितरीनु ऐं कमु ज़बरदस्त पियो करे ऐं ग़रीब आवाम जो जेको आवाज़ आहे एवाननि ताईं पहुचाइनि था। कि तमामु घणी ख़ुशी आहे त सिंधी मीडिया में हिकु बहितरीनु चैनल जो इज़ाफ़ो थियो जंहिंजो नालो जैकब चैनल आहे ऐं हिन जी समूरी टीम जेका आहे मां हुनखे लख लख वाधायूं पेश थो कयां। खैरपुर में जैकब न्यूज़ के हिकु साल मुकम्मल थियण ते जैकब न्यूज़ जे रिपोर्टर सदोरो लाशारी पारां सालगिरह जी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब जो मेहमान ख़ास खैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो सदर सैयद अकबर अब्बास ज़ैदी, खैरपुर PFU जे अगवान सूफ़ी मोहम्मद इसहाक सूमरो, सीनियर सहाफ़ी आगा शेर आलम, सहाफ़ी कुर्बान भट्टी ऐं ॿियनि शिरकत कई। सुल्तानकोट जे रिपोर्टर शाबिद अबलो पारां जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जी तकरीब प्रेस क्लब हमायूं में रिथी वई, जंहिंमें प्रेस क्लब हमायूं शरीफ़ जे सदर राजा ख़ान सदायो, मियाँ साहब ऐं हमायूं शरीफ़ जे सहाफ़िन इक़बाल साजिद, मुज़फ़र मलिक, अब्दुल समी पठान, तारिक सूमरो, इलाही बख्श ऐं ॿियनि शिरकत कई। जैकब न्यूज़ असांजे सुल्तानकोट में तमामु बहितरीनु कमु करे रही आहे। ही ग़रीब मिसकीन मारूड़नि जो जेको आवाज़ आहे उन्हनि खे इशूज़ खे हाईलाइट करे असांजे चूंडियल नुमाइंदनि ताईं ऐवाननि ताईं पहुचाए रहिया आहिनि। विदा बड़ेजा जन जैकब न्यूज़ जी पहिरीं साल जी सालगिरह मल्हाई आहे ऐं असांखे उमेदु आहे ऐं तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे ऐं ग़रीबनि जो आला आवाम ताईं आवाज़ पहुचाए ऐं बहितरीनु कमु करे रहियो आहे। जैकब न्यूज़ खे संदसि पहिरीं सालगिरह जे मौक़े ते जैकब न्यूज़ जे पूरे सथ खे मुबारकबाद पेश कयां थो। उन जी कामयाबियुनि खे मुबारकबाद ॾियूं था। असांजे इलाइक़े जो शाबिद अली अबड़ो जैकब न्यूज़ जो रिपोर्टर बतौर तमामु घणी कामयाबियूं आहिनि, जेका जाइज़ मसइला हुआ उजागर जी कोशिशि कई आहे। उमेदु आहे त आईंदा बि उजागरण जी कोशिशि कंदो ऐं वधि खां वधि तरक़ियूं कंदो। शाबिद अबड़ो जेको रिपोर्टर आहे जैकब न्यूज़ जो, असां हुनजा थोराता आहियूं जंहिं हुन पंहिंजे चैनल जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जे मौक़े ते दोस्तनि खे गॾु करे ऐं हुन ख़ुशीअ में केक कटियो आहे। बहादुरपुर में जैकब न्यूज़ जी सालगिरह इमदाद जान बहरानी जी मेज़बानी हेठि मल्हाई वई। तक़रीब में बहादुरपुर जे मुअज़्ज़िज़ीन सरफराज़ अहमद बहरानी, मोहम्मद मूसा सरमस्तानी, हेड क्लर्क रफ़ीक अहमद टामरी ऐं ॿियनि शिरकत करे केक काटियो। जैकब न्यूज़ हिकु बहितरीनु चैनल आहे जंहिंसां इलाइक़े जे
आसान तरीक़े सां जेके बि ख़बरूं असां ॿुधी सघूं था। जेकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जे मौक़े ते CEO मोहम्मद असलम गोलो साहब खे मुबारकबाद ॾियां थो त हिन पहिरें ई साल में चैनल तमामु वॾी तरक़ी कई आहे। हिन जी जेका बि टीम आहे तमामु महिनती ऐं जफ़ाकश आहे। कुंड कुड़छ मां ख़बरूं ॻोल्हे उहे फ़ौरन जेको आहे चैनल ते पहुचाइनि था ऐं हिन चैनल थोरे अरसे में तमामु घणियूं कामयाबियूं माणियूं आहिनि। मां हिकु दफ़ो ॿीहर मोहम्मद असलम CEO साहब ऐं डायरेक्टर चांडियो साहब खे मोहम्मद मूसा चांडियो साहब खे जेको आहे मुबारकबाद ॾियां थो जो हिननि जे चैनल थोरे अरसे में एॾी वॾी कामयाबी माणी आहे। ड्रिघड़ी में जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जे मौक़े ते अवामी पुकार मीडिया ग्रुप जी ऑफिस में हिकु रंगारंग तकरीब कोठाई वई। तकरीब में ड्रिघड़ी शहर जी सियासी समाजी शख्सियतनि समेत सरकारी ऑफिसर्स ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। जैकब न्यूज़ जी सालगिरह जो केक तालका अस्पताल ड्रिघड़ी जे MS डॉक्टर हबीबुल्ला मेमण, कायम मकाम टाउन ऑफिसर शब्बीर खान कायम खानी, नाले वारे समाजी अगवान हाजी सफदर खान कायम खानी, सीनियर सहाफ़ी अवामी पुकार मीडिया ग्रुप जे सरवान नसीर अहमद कुरैशी, जैकब न्यूज़ जे तालका रिपोर्टर मुजाहिद महर काटियो। तकरीब में सीनियर सहाफ़ी इशफाक अहमद अशफी, इफ्तिखार अहमद राणा, सदर प्रेस क्लब सैयद अली शाह, तालिब हुसैन आराई, आमिर बिन असगर आराई, सैयद बशीर शाह नकवी, वसीम कुरैशी, राजा आज़ाद, दीपक कुमार, ह्यूमन राइट्स यूथ सिंध जे अगवान आरिफ इकबाल, डायरेक्टर ज़िंदगी फाउंडेशन इरफान ज़मान, मोहम्मद आसिम आराई, मोहम्मद तारिक बलोच, राजा अबड़ंग, जयराम दास ऐं सफदर इकबाल समेत ॿियनि मोज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। साईं जिन खे लख लख वाधायूं हुजनि। साल पूरे थियण ते जेकब न्यूज़ से पंहिंजो सेलिब्रेशन कई आहे ऐं उम्मीद रखूं था हिते ही गरीब आवाम जो आवाज़ थींदा। और मैं उम्मीद करता हूँ ये चैनल गरीबों की आवाज़ बन के और उभरेगा और तमाम गरीबों की मसाइल को उजागर करेगा और उन मसले के आज चैनल जैकब की पहली सालगिरह मनाई गई। मैं इस मौका पर जैकब और उसके डिग्री में नुमाइंदे जनाब मुजाहिद अली महर को मुबारकबाद पेश करता हूँ। पहले तो इस बात की बहुत खुशी है कि 1 साल की मुद्दत में जैकब न्यूज़ ने अपना एक नाम भी बनाया, मकाम भी बनाया और अच्छा मकाम बनाया। सालगिरह मनाई गई है डिग्री के अंदर और जैकब न्यूज़ के जो नुमाइंदे हैं मुजाहिद महर ने लोगों के यहाँ पर मसाइल को उजागर किया है और उनके मसाइल को हल किया है। असां जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जे मौक़े ते जैकब न्यूज़ जी समूरी टीम खे मुबारकबाद पेश करियूं था। जैकब न्यूज़ जी जेका पहिरीं सालगिरह हिन मौक़े ते जैकब न्यूज़ जी समूरी टीम खे मुबारकबाद पेश करियूं था। ठुल में जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जैकब न्यूज़ ऑफिस में मल्हाई वई, जंहिंमें ठुल जे सियासी समाजी अगवाननि, सीनियर सहाफ़िन ऐं नौजवान कमेटी जे अगवाननि शिरकत करे महताब कासिम बुर्रो जी मेज़बानी हेठि केक काटियो। जी नाज़रीन, थोरे अरसे में आला पज़ीराई माणींदड़ जैकब न्यूज़ के 1 साल मुकम्मल थियण ते अॼु जैकब न्यूज़ जी ऑफिस में सालगिरह जो केक काटियो थो वञे। उन मौक़े ते असां सां ठुल जा तमामु सीनियर सहाफ़ी ऐं नौजवान कमेटी जा दोस्त गॾु आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उनजो छा चवणु आहे। जी बिल्कुलु, तव्हां सभ खां पहिरीं जैकब न्यूज़ खे पहिरीं सालगिरह मुबारक। 360 ॾींहंनि में जैकब न्यूज़ जेको पाण मल्हायो, तव्हां ॾिसो जैकब न्यूज़ न रुगो जैकाबाद पर पूरी सिंध ताईं पखिड़िजी आहे। तव्हां जैकब न्यूज़ जूं जॾहिं ख़बरूं तव्हां ॾिसो था त न सिर्फ़ु जैकाबाद, ठुल, गढ़ी खेरो, पर कशमूर हुजे, ख़ैरपुर हुजे, घोटकी हुजे, थर, बदी, नवाब शाह, मटैरी, सिंध, माना पूरे सिंध जूं ख़बरूं जेके कलेक्ट करे असांखे ॾियनि था। तमामु ज़बरदस्त जेका चैनल आहे, हिकु मक़ामी चैनल आहे ऐं एॾी जेका 1 साल जे अंदरि उन जेका पज़ीराई जेका उनखे मिली आहे उहो तमामु बहितर क़दम आहे, ख़ासि करे जैकब जे अवाम लाइ, जैकब जे पंहिंजो सहाफ़िन जे लाइ। ऐं इन मौक़े ते मां जैकब न्यूज़ जी सालगिरह जे मौक़े ते जैकब न्यूज़ जो जेको CEO आहे मोहम्मद असलम गोलो साहब ऐं डायरेक्टर न्यूज़ मोहम्मद मूसा चांडियो समेत जेके साथ जा साथी आहिनि, उनजा जेके एंकर पर्सन जा उन्हनि खे मां मुबारकबाद ॾियां थो ऐं उमेदु कयां थो जैकब न्यूज़ इन खां वधीक जेका तरक़ी माणींदी। इंतहाई ख़ुशी जो मौक़ो आहे त मज़लूमनि जो आवाज़ बणिजंदड़ हिकु चैनल जंहिंजो जेको साल मुकमल थियो आहे, इन ख़ुशी जो मौक़े ते जैकब न्यूज़ जे तमामु इंतिज़ामिया, तालका रिपोर्टर महताब अली बुर्रो साहब ऐं तमामु साथियुनि खे मुबारकबाद पेश कयूं था। जी, सभ खां पहिरीं असीं जैकब न्यूज़ खे मुबारकबाद था पेश कयूं उन्हनि जी पहिरीं सालगिरह जे मौक़े ते। ऐं ज़िला जैकबाद जहिड़े पसमंद इलाइक़े में हिकिड़ो जैकब न्यूज़ जो बुनियादु रखणु इंतिहाई वॾो क़दम हो। जैकब न्यूज़ ठुल जे रिपोर्टर बा महताब कासिम बुर्रो साहब ऐं जैकब न्यूज़ जे पूरे सथ खे मां मुबारकबाद पेश कयां थो 1 साल मुकमल थियण ते।
दोस्तों एक साल जे अंदरि जेकब न्यूज़ जेको कमु कयो आहे अल्हम्दुलिल्लाह उहो क़ाबिल तारीफ़ कमु आहे। जेकब न्यूज़ जे सॼे सथ खे मुबारकबाद पेश करियां थो पियो, जिन तमामु थोरे अरसे में ऐं वॾो कमु करे सॼे सिंध लेवल ते ज़िले जेकाबाद लेवल ते जेका पज़ीराई बाणी आहे उहा इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे। जेकब न्यूज़ जैकबाबाद पूरे जैकबाबाद ज़िले समेत सिंध जे कुंड कुर्छ में रहंदड़ मिसकिन माण्हुनि जो जेको आहे सगारो आवाज़ बणियल आहे। अॼु जेको आहे सो उन जी पहिरीं सालगिरह आहे। अवां तहलका रिपोर्टर महताब कासिम बुरड़ो समेत जेके सथ या साथी आहिनि उनखे जेको आहे सो इन पुरमस्त ऐं ख़ुशी वारे मौक़े ते जेको आहे सो मुबारकबाद पेश कयूं। असीं मुबारकबाद पेश कयूं था महताब बुरड़े खे, जेकब न्यूज़ जो नुमाइंदा आहिनि ऐं उनजी सारी सत टीम खे। असां उमेद कयूं था त इंशाल्लाह जीअं हिन साल में कमु जीअं सुठो हलायो था आईंदा बि इंशाल्लाह असांखे उमेदूं आहिनि ईअं कमु हलंदो। त जेकब न्यूज़ जे सथ ऐं ख़ुसूसन ठुल्ह जे नुमाइंदा महताब कासिम बुरड़ो खे असां साल मुकमल थियण ते मुबारकबाद था ॾियूं। सॼी सिंध जी पन्नो आकिल में भी जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह मल्हाई वई। सालगिरह तकरीब में सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़िन जैकब न्यूज़ जे रिपोर्टर माजिद मैसर जी मेज़बानी हेठि केक काटे जैकब न्यूज़ सथ खे मुबारकूं पेश कयूं। जी बिल्कुलु, जैकब न्यूज़ जे पूरे सथ खे पहिरें सालगिरह जूं लखें वाधायूं। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त पूरे जेको आहे साथीनि ख़ासि तौर ते जेको आहे जैकब जी जेकी टीम आहे तोणी जेके सथ जा साथी आहिनि पिणु बहितरीनु जेको आहे सो कारकिर्दी जे हवाले बाबति हुन जेको आहे सो सुठी रिपोर्टिंग कई। जेको आहे सो जैकब न्यूज़ जेकी शुरूआति हुई उहा जेको आहे सो कोरोना जी जेको आहे वबा में हुते थी पेश आई। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त असां बि जेको आहे सो तालके पने आकिल अंदरि जेके बि तोणी कोरोना बाबति तोणी आम ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जी जेको आहे सो रिपोर्टिंग खे जेको आहे सो उजागर करे उनजी जेको आहे सो आवाज़ खे ऐवाननि ताईं पहुचायोसीं। असीं जेकब न्यूज़ हवाले बाबति पने आकिल जा जेके सियासी समाजी माण्हू आहिनि तोणी साफ़ी आहिनि उनखां पुछंदासीं त संदसि जैकब न्यूज़ जी कारकर्दगी बाबति तव्हांजो छा चवणु आहे। ॾिसो, जैकब न्यूज़ जंहिं थोरे ई अरसे में हिकु पंहिंजे मुनफ़रद अंदाज़ ऐं मुनफ़रद तरीक़े सां जेका सिंधी सहाफ़त जी जेका वेब वारी दुनिया आहे उन में तमामु घणो नालो ऐं पज़ीराई तौरु हू साम्हूं आयो आहे। इन खां अलावा असीं ॾिसंदा रहूं था जेका जैकब न्यूज़ आहे उहो हिकु डिजिटल दुनिया जे दौर में उन्हनि सां गॾु ॼण त हलंदो रहे थो। जैकब न्यूज़ हिकिड़ो तमामु सुठो चैनल आहे ऐं इन जे करे सुठो आहे त ख़ासि सिंधी चैनल आहे ऐं सिंधी चैनल जी हिते पंहिंजे सिंध में तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं मूं अक्सर ॾिठो आहे त जैकब न्यूज़ सिंध जे माण्हुनि जो सुठो आवाज़ बुलंद करे रही आहे, मिसकिननि जो, ग़रीबनि जो, ऐं असांखे हिन चैनल जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं अव्हां जी ॻाल्हि कजे त माशाल्लाह अव्हां पन्नो आकिल में अव्हां जो असां कमु ॾिसी रहिया आहियूं, तमामु सुठो अव्हां जो कमु आहे। पन्नो आकिल जी आवाम लाइ या पूरी सिंध जी आवाम जे लाइ तव्हां जाखोड़े रहिया आहियो। ऐं अॼु तव्हांजी पहिरीं सालगिरह आहे, हिकिड़ो साल पूरो थियो आहे अव्हांखे। मां अव्हांखे ऐं अव्हां जी पूरी टीम खे, जैकब न्यूज़ जी पूरी टीम खे मुबारकबाद पेश कयां थो। मौक़े ते इदारे जे सारी मुकमिल टीम खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं जस ॾियां थो त हुननि जी जेका कोशिशि आहे ऐं हुननि जा जेके टीम आहे उहा बासलाहियत, बाकिरदार ऐं पढ़ी लिखी आहे। जी बिल्कुलु, अवां सियासी समाज जे अदबी संगत बाबति ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त जैकब न्यूज़ हिकु बहितरु सिंधी चैनल आहे जंहिं हमेशह जीअं जेको आहे सो हक़ सच जे जेको आहे सो साथ ॾिनो आहे। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हीअ जेको आहे सो अॼु संदसि पहिरीं सालगिरह आहे ऐं हमेशह जीअं इहा सालगिरह मल्हाई वेंदी। उन खां पोइ असीं जेको आहे सो तोणी तालके लेवल ते जेको कमु करे रहिया आहियूं उहो हमेशह ग़रीब ऐं मज़लूम जे साथा जे हवाले बाबति करे रहिया आहियूं ऐं हमेशह जेको आहे सो इहो ग़रीबनि जो जेको आवाज़ु आहे इक़्तिदार जे ऐवान ते पहुचाईंदासीं। कैमरा टाइम सां गॾु माजिद मैसर, जैकब न्यूज़, पन्नो आकिल। जैकब न्यूज़ जे रिपोर्टर मुश्ताक खोसो पारां जैकब न्यूज़ जे कामयाब सफ़र जी पहिरीं सालगिरह जो केक प्रेस क्लब मुबारकपुर में काटियो वियो, जंहिंमें ठुल्ह जे सीनियर सहाफ़ी निमाणो ख़ान नूनारी, मियाँ साहब जे इक़बाल साजिद, मुज़फ़र मलिक, महर कुर्बान, मुमताज़ भुट्टो, मोहम्मद उस्मान महर, वहीद खोसो, हाफिज़ उस्मान भुट्टो, टकरी मूसा बिरोही, SHO मुबारकपुर अनीस अहमद शेख, समाजी अगवान इकबाल आदिल महर, GR लाशारी ऐं ज़रई माहिर फारूक फ्लावर सूमरो शिरकत कई। घारो में प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़िकार ख़ास खैली, जैकब न्यूज़ जे रिपोर्टर हकनवास चांडियो, क़ौमी अवामी तहरीक जे अगवान आसिफ जोखियो, फंक्शनल लीग जे जावेद जोखियो,
वापारी अगवान सिकंदर चांडियो, सहाफ़िन नवाज खास खैली, सैयद जुल्फ़िकार शाह, रशीद पाहवर, अज़ीम बुग्घियो, समाजी अगवान लाल महेश्वरी ऐं ॿियनि जैकब न्यूज़ जी सालगिरह जो केक काटियो। जी बिल्कुलु नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं प्रेस क्लब गारो में, जॾहिं त जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जो केक आहे सो प्रेस क्लब गारो अंदरि जो कटियो पियो वञे ऐं इन हवाले सां तव्हां सियासी ऐं समाजी ऐं सहाफ़ी सां गॾु मौजूदु सां ॻाल्हि ॿोल कयो। ख़ासतौर पे अपने प्रेस क्लब के प्लेटफार्म पर हक नवाज चांडियो को ये खराज तहसीन पेश करता हूँ कि उन्होंने अपने इस चैनल के ज़रिए अपनी हक और सच की आवाज़ जो है आला ऐवानों तक पहुँचाई है। तहरीक जे तरफ़ां जेकब न्यूज़ के संदसि पहिरीं सालगिरह ते जेकब न्यूज़ जी समूरी सथ के जेकब न्यूज़ घारो जे रिपोर्टर हक नवाज चांडियो समेत उन जे समूरी सथ के मुबारकबाद पेश थो कयां। जेकब न्यूज़ चैनल के अॼु पहिरीं सालगिरह जेकी साल जी असां हुनखे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश था करियूं। असां फंक्शनली पार्टी जी तरफ़ां दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद था ॾियूं। जीअं त जेकब न्यूज़ जी जेका पहिरीं सालगिरह मनाई पई वञे, असां थोराइता आहियूं डिस्ट्रिक्ट रिपोर्टर हक नवाज चांडिया साहब जा, जिन प्रेस क्लब गारो में जेका हीअ सालगिरह मनाई आहे। सालगिरह जे मौक़े ते असां समूरी जेकब न्यूज़ सथ खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयूं था। जी त बिल्कुलु नाज़रीन, ऐं हिते सियासी ऐं समाजी ऐं सहाफ़ियुनि जूं तव्हां वीचार ॿुधा। हिन जो चवणो हो त असांखे यकीन आहे ऐं जेकब न्यूज़ जी जेकी इहा पहिरीं जेकी सालगिरह आहे उन तक़रीब हिते कोठाई वई हुई ऐं हिन जो इहो चवणु आहे त असांखे यकीन आहे त जेकब न्यूज़ जेको आहे हिते ग़रीब ऐं मिसकिन जा जेका आवाज़ आहे सो ऐवाननि ताईं पहुचाईंदी। रिपोर्टर हक नवाज चांडियो, जेकब न्यूज़, ठट्टो। बलूचिस्तान के ज़िला सोबतपुर में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब में जैकब न्यूज़ की पहिरीं सालगिरह जो केक मेहमान ख़ास मुस्लिम लीग नून नसीराबाद डिवीज़न के सदर मियाँ मोहम्मद हुसैन गोलो काटियो। इन मौके ते जमीयत उलमा इस्लाम के सूबाई अगवान टकरी अब्दुर्रहमान पिरकानी, मुस्लिम लीग नून जो ज़िलई नायब सदर कासिम खान बुगटी, अब्दुर्रऊफ मैंगल, सदर डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जुमल खान बलोच, जमात इस्लामी जे अल्लाह दिनो मंगरियो, बलूचिस्तान अवामी पार्टी सोबतपुर के जनरल सेक्रेटरी साबिर हुसैन दुंदोर, पीपल्स पार्टी तालका सदर अजीजुल्लाह बिरोही, पीपल्स पार्टी नसीराबाद डिवीज़न के राब्ता सेक्रेटरी जाड़ा खान गोलो, हजार खान कटबार, सैयद अमजद अली शाह, माशूक अली जखरानी, रसूल बख्श गोला, मोहम्मद अली खोसो ऐं दरवेश सिफ़त इंसान फ़कीर बहार अली पिण जैकब न्यूज़ की सालगिरह जो ॿुधी प्रेस क्लब पहुतो। दरिया खान मरी में जैकब न्यूज़ के रिपोर्टर माजिद सिंधी, सीनियर सहाफ़ी अब्दुल हफीज़ पल्ल, सीनियर सहाफ़ी अरशद महमूद, कलीम सूमरो, अब्दुल वासे, नेमतुल्लाह लाशारी, अली रज़ा ऐं ॿियनि जैकब न्यूज़ की पहिरीं सालगिरह जो केक काटियो। बोज़दारवरा में जैकब न्यूज़ की पहिरीं सालगिरह के मौके ते तकरीब कोठाए केक काटियो वियो। तकरीब में आयल मेहमान ख़ास सिविल सोसाइटी अगवान सैयद साले मोहम्मद मूसवी, सिंध मददगार फोरम के ज़िलई अगवान मीर हिदायत अली टालपुर समेत आयल मेहमानन के जैकब न्यूज़ बोज़दारवरा के रिपोर्टर शाहिद जाफरी सिंधी अजरक ओढ़ाया। इन मौके ते प्रेस क्लब बोज़दारवरा के सदर मोहम्मद सफदर पहार, जनरल सेक्रेटरी मुजफ्फर शब्बीर बोज़दार, सीनियर सहाफ़ी अमजद टामरी, ज़मीर अंसारी, हुसैन टामरी, शहबाज अली, वकार टामरी ऐं ॿियनि शिरकत कई। जैकब न्यूज़ जो है तमाम बेहतरीन एक इदारो है, छो तो इन थोड़े ही अरसे में मकबूलियत तमाम बेहतरीन नमूने सां माणी है। छो तो इन सो झर जंग ऐं बाराड़ी के हवाले से या शहर के हवाले से कमन के हवाले से इन गरीब आवाम जो आवाज़ जो है वो आला वणन ताईं पहुँचाने में इन तमाम बेहतरीन एक कदम खयों है। जैकब न्यूज़ के साल पूरो थियण ते मुबारकबाद पेश कयूं था ऐं अॼु हिते असां हिते सालगिरह में शरीक थियासीं जैकब न्यूज़ जे तरफ़ां। जैकब न्यूज़ हिकु साल में जेको कमु कयो आहे उहो निहायत ई बहितरीनु कमु कयो आहे ऐं बहितरीनु अंदाज़ में कमु कयो आहे। जेके कामयाबी माणियूं माशाल्लाह असां उन्हनि जस पेश कयूं था। इदारे जूं वॾियूं कामयाबियूं गरीबनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में कामयाब वई आहे। कंदकोट प्रेस क्लब में जैकब न्यूज़ की पहिरीं सालगिरह के मौके ते तकरीब कोठाई वई, जैं केक जैकब न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल खालिक चाचड़ कटियो। तकरीब में सहाफ़िन तोड़े मुख्तलिफ तंजीमन के अगवानन शिरकत कई। इन मौके ते सराफा बाजार यूनियन के जनरल सेक्रेटरी अशोक कुमार, रियाज अहमद दहानी, सरदार अजीत सिंह, आनंद गोकुल दास, सहाफ़िन गुलाम यासीन लाशारी, सलीम मीरानी, अली अकबर बंगवार ऐं दिलबर बंगवार समेत ॿियनि शिरकत कई। बाहू खोसो में जैकब न्यूज़ के साल मुकम्मल थियण ते जैकब न्यूज़ की सालगिरह की तकरीब शाह अब्दुल लतीफ़ अकेडमी में मुनक़िद कई वई। तकरीब में सियासी समाजी तंजीमन के अगवाननि ने सहाफ़िन शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे सीनियर सहाफ़ी तबस्सुम खोसो, शकील कंडरानी, बासित बलोच, सागर अली हांभी, शौकत बम्बल ऐं ॿियनि चयो त जैकब न्यूज़ पंहिंजे अणथक मेहनत जो साल मुकम्मल करे वरितो, जंहिं ते समूरी टीम के मुबारकूं ॾिजनि थियूं।
जाफराबाद के ज़िली हेडक्वार्टर डेरा अलाया के डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में जैकब न्यूज़ की पहिरीं सालगिरह की तकरीब शफीक अहमद जमाली की मेज़बानी हेठ कोठाई वई। सालगिरह की तकरीब शहरी इत्तेहाद के सदर कामरेड ज़हूर अहमद खोसो, म्यूनसिपल कमेटी के चीफ ऑफिसर सलीम डोमकी, अगूणो डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर मीर गुलाम हुसैन बुगटी, कारवाने दुरूद के बानी डॉक्टर शमसुद्दीन कादरी और पाकिस्तान फलाह पार्टी के सूबाई अगवान इसरार अहमद उमरानी समेत बिन गड्जी जैकब न्यूज़ जो केक काटियो।